कहाँ से आई थी वो, मम्मी की बेस्ट फ्रेंड थी वो, कहाँ गई उसे ढूंढो। रुको पसे खत ॾिनो मूंखे बागन वारी यो लेटर त ॾे अचे वठ छोरा पढ़। अस्सलाम वालेकुम वॾेरी ऐं वॾेरा, मूंखे इहो लिखंदे हिते तमामु घणो ॾुख थी रहियो आहे त सुभाणे खां वठी मां तव्हांजे कम ते न ईंदमि। महिरबानी करे पंहिंजी ॿी नौकराणी रखी छॾियो ऐं मुंहिंजो हिसाबु किताबु करे छॾिजो। ख़त जे आख़िर में मुंहिंजे बैंक जे अकाउंट जी डिटेल आहे, उन ते मुंहिंजो हिसाबु किताबु मोकिले छॾिजो। ऐं वॾेरी आई लव यू सो मच। तव्हां सां जेको गॾु मूं वक़्तु गुज़ारियो तमामु मज़ो आयो, ख़ासि करे सेकेंड फ्लोर वारी जेकी मासी वाजदा आहे उनखे तंग कंदे तमामु घणो मज़ो ईंदो हो मूंखे। ऐं वॾेरी हिकु ॻाल्हि त जॾहिं बि तव्हांखे मुंहिंजी यादि अचे त अखियूं बंदि करे सिर्फ़ु मुंहिंजो नालो खणंदव त मां हाज़िर थी वेंदसि। इन सां गॾु ख़ुदा हाफ़िज़। फज़ीला मासी वॾेरी आऊं अची वई पर तड़ में बुआरी थोड़ी नंढी खणी आई। आई मासी तूं कमु छो छॾे वई आहीं? वॾेरी जेका तव्हां आऊं खे पगार ॾियो था इन मां पंहिंजो घर नथो हले, पर तड़ में बुआरी नंढी खणी आई। तूं ॿियनि जे घरनि में बि त कमु कंदी आहे न, उतां बि त पैसा मिलंदा हूंदई न। वॾेरा एतिरा पैसा मूंखे न आहिनि मिलंदा जंहिंमें मां पंहिंजो गुज़र करे सघां, तकड़ में बुआरी बि नंढड़ी खणी आईसि। मासी फज़ीला मुंहिंजे वस में न आहे तुंहिंजी पघार वधाइण, हिते असांजी गुयूं फाटी पयूं, नाले जा वॾेरा आहियूं। वॾेरा वॾो चालाक आहे, उन ॾींहुं त आऊं तुंहिंजा कपिड़ा लाथीसि। तोखे शर्म नथो अचे? तूं पराई रनुनि जे साम्हूं कपिड़ा तो लाराई। अड़े कूड़ थी हणे मूं ते, हरू भरू कूड़ थी हणे, तूं परेशान न थी, कूड़ थी हणे। वाह वॾेरा उन ॾींहुं जो आऊं तुंहिंजा कपिड़ा लाथीसि। कूड़ थी हणे कहिड़ी कॾे? सुकल कपिड़ा? हा ओ मां हे सुकल कपिड़ा थी चवे, तूं जज़्बाती छो थी थिए? तूं यार कुझु चवेसि। वॾेरा 8,000 रुगो वधाईसि मुंहिंजा। 8,000 पगार? बाबा हिन खां भलो आहे तव्हां मूंखे रखी छॾियो 5,000 में। छोरा तूं माठ कर, मां ॻाल्हायांसि थो। नंढा वॾेरा आऊं तुंहिंजे कमरे में हेतिरा चकर बुआरी ॾींदी हुजेसि, मुंहिंजी बुआरी फर्श में चुंबड़ी पवंदी हुजेसि, मूं कॾहिं कंहिंखे ॿुधायो? हा उहो खोर आरियल हूंदो आहे, उते मां कापियूं फेर कंदो आहियां न त उते हणंदो आहियां। हाय हाय वॾेरा मां 4 ॿारनि जी मां आहियां, मूंखे सभु ख़बर आहे। बाबा वधाए छॾेसि पैसा। अरे बाबा तूं परेशान न थी, मां ॻाल्हायांसि थो पाण। यार वधाए त घणो बेस न कर हिन सां। चलो ठीकु आहे माई, मां तुंहिंजा 8,000 वधाया, सही आहे न? सुभाणे खां वठी आऊं कम ते ईंदीसि, अॼु मुंहिंजी बुआरी थोरी नंढी रहिजी वई। गुड बाय। हा हल।